प्रोग्राम असांजी ईद जी मल्हाई वेंदा आहिनि। हाणे तव्हांजी तालीम जी दावत गूंज में दवा ॾियां थो क्लास 7 जी शागिर्द नबिया के स्टेज ते अची कल्चर डे ते पंहिंजी तकरीर करे। नबिया क्लास 7 जोरदार तालियों में जहे जो आगाज इन शेर सा कंदर तुझे कदमन ता कुर्बान था ए सिंधमा तुझे कदमन ता कुर्बान था ए सिंधमा तुझे पीर पुठे ता गोर मना ए सिंधमा तो बद धर्म जा बा डिठा तो डाहे जा दाता डिठा ए सिंधमा जनाबे सदर हिंद चोन जेड़ी सिंध दी सकाफत एतरी त पुरानी है जेतरी ही जड़ती उन करे वो 5000 साल बा मोइन जे दड़े मां सिंध जी सकाफत जो सबूत मिलियो है। जनाबे सदर 5000 साल अग में बा सिंधी मानू मजहब ऐं मुजबर हुआ मेहमान नवाज हुआ जो इन धरती हमेशा हिलाली पुटन के जन्म ॾिनो है के वतन लाइ रुलिया के वरी कलंदर बणजी दमालू आयो के हिट शाह जावाजी बणजी वया के कपत ऐं कूड़ के कोरे कढियो सिंध सस्ती जे सूरन जो सहारो आ सिंध मायूस मारवी जो मुल्क है भले गोब में सहारो हली वने सिंध सब सबा जेड़ा जे जाय हुजन सदाई मुंह मोड़न सिंध मुल्क मलीर दे। जनाबे सदर आऊं बने शेर जो तमाम इन शेर सा कंदस हां मां सिंधी आया सिंध मथा सर गोरी दस आजादी मुंजी मंजिल आ जंजीर तुजुमा तोड़ी दस इन धरती ते कर जुल्म भले कडिय त तोखे हिसाब ॼाणो आ ये तुंजा कूड़ा वादा ए कातिल रत जा न जोड़ी सारा जन्नत जी सलाह हाणे मां क्लास 7 जी शागिर्द खे टेबलो पेश करण दावत ॾींदसि। तव्हांजी भरपूर तारीफ़ में